मज़म्मत जो अमल आहे ये शुरू खां इलाही काफ़ी तक़रीबन 15-20 ॾींहंनि खां वठी इहो सिलसिलो शुरू हो। कुकड़ा पार में अहिड़े क़िस्म जो अमल दोहरायो वियो जंहिंजी मां पाण निशानदेही कई, पुलिस खे ॿुधायोसीं, सभिनी खे ॿुधायोसीं। उते कशनि जे या ॿिया जेके सिंधी बिरादरियूं उन्हनि जे घरनि मां वञी ज़ोरी शनाख़्ती कार्ड हासिलु पिया थियनि, जंहिंजे वक़्तु झगड़ो थियो। असांजे कारकुननि खे उते ज़ख़्मी कयूं, FIR बि असांजे मथां दाख़िल थियूं। ख़ुदि उते जे DPO सां मां शिकायत कई, जेको आहे सो जेके DPO पुलिस जी निगरानी में 200 माण्हू मुसलहती मोटरसाइकिलनि ते खड़ी अची पुठियां ते हमला पिया कनि ऐं यको या टेंशन वारी सूरत हाल रही। अहिड़ी सूरत हाल तक़रीबन कराची जे अंदरि जिथे किथे आहे, जिथे बि सिंधी माण्हू या ॿिया माण्हू रहनि था उन्हनि खां ज़बरदस्ती कार्ड पिया वठनि, ज़बरदस्ती उन्हनि खे धमकाइनि पिया, ॾियारीनि पिया। इहो अमल कंहिं बि हवाले सां बहितर न आहे। असां इन जी मज़म्मत कयूं था ऐं सरकार खे इन शइ जो नोटिस वठणु खपे त आया हिकिड़ा माण्हू ज़बरदस्ती कंहिंखे सिंधी जेको हुजे या उन खे चवनि तूं फलाणो आहे कहिड़ो आहे, इहो मुनासिब न आहे। इहा रवश बरक़रार रखी वई त पोइ नतीजा ख़राबु थींदा ऐं उनजा ज़िम्मेवार पाण हूंदा।